ॻोल्हे थकी पियो आहियां, तोखे ॻोल्हे थकी पियो आहियां, तू ई आवाज़ ॾे किथे आई, तोखे ॻोल्हे थकी पियो आहियां, तोखे ॻोल्हे थकी पियो आहियां, तू ई आवाज़ ॾे किथे आई। अॼु असां जंहिं शख़्सियत खे सारे रहिया आहियूं सा पंहिंजी ज़ात में घण रुखी शख़्सियत हुई। हू अदीब बि हुयो, शाइर बि हुयो, सुघड़ बि हुयो, धरतीअ जो आशिक़ बि हुयो, त उस्ताद बि हुयो। जी नाज़रीन, असां ॻाल्हि करे रहिया आहियूं मोहतरम ज़ाकिर हुसैन खटी साहब जी। मूं मथे जिन ख़ूबियुनि जो ज़िक्र कयो आहे से सभु ज़ाकिर हुसैन खटीअ में मौजूदु हुयूं। हिन जाती शहर में पंहिंजे वालिद अब्दुल समी खटीअ जे घर में 8 जून 1962 ते जनम वरितो। हू पेशे जे लिहाज़ खां पहिरियां प्राइमरी उस्ताद, पोइ सेकेंडरी टीचर ऐं कुझु अरसो एजुकेशन खाते में तालके एजुकेशन ऑफिसर बि मुक़ररु रहियो। साईं ज़ाकिर हुसैन खटी मुंहिंजो उस्ताद, मुंहिंजो मोहसन, मुंहिंजो वॾो आहे। संस अल्लाह पाक जन्नतुल फिरदौस में जॻह था फरमाए। हुनजी पहिरीं पोस्टिंग GPBS राजशेख बचल ते थी। जीअं ई पाण हिते पहुता त हिते पंहिंजे हथनि सां काठनि जी हिकिड़ी झूपड़ी ठाराई, बेंच पंहिंजे हथनि सां पाण ठाहिया ऐं स्कूल जी तदरीसी अमल जी शुरूआति कई। लॻभॻि 3 साल हिते उन स्कूल ते उन ड्यूटी कई, जेका पूरे फ़र्ज़ शनासी हिसाब सां कई, जंहिंमें हुन सुबुह जे टाइम ते स्कूल जा पीरियड, शाम जे पीरियड ते रांदियूं, सकाफ़ती ॾिया प्रोग्राम, उन सां गॾु क्रिकेट। ऐं अॼु बि माशाल्लाह उन जा जेके बि शागिर्द आहिनि हुनखे दिलि सां दुआऊं ॾियनि पिया, जंहिंमें आऊं नाचीज़ बि शामिलु आहियां। पाण सिंधी अदबी संगत शाख जातीअ जो पहिरियों सेक्रेटरी, सिंधी अदबी संगत ज़िले ठटे जो राब्ता सेक्रेटरी, हक़ मौजूद अदबी फ़ोम जो बानी, हुअण सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जो सरगर्म रुकन हुयो। अदबी संगत जे हवाले सां हिन जूं तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि जेके सारावट आहिनि ऐं असां संदसि उन्हनि ख़िदमत ते खेसि ख़िराजी तहसीन पेश करियूं था। अॼु हू असांजे विच में न आहे। यकीनन मूं जेसिताईं हिन खे ॾिठो त ही हर सिंधी अदबी प्रोग्राम में ओवरऑल सिंध में वेंदो हो ऐं सभिनी दोस्तनि खे चङी तरह सां ॼाणंदो सुञाणंदो हो। तमामु सुठी नॉलेज हुयसि, सुठो हिकिड़ो राइटर हो, सुठो कोई शाइर हो। ऐं आउं उन लाइ इहो चई सघां थो त जॾहिं बि मूं उन खां कंहिं बि अदबी शख़्सियत बाबति पुछियो थिए, पोइ उहो मेल हुजे या फीमेल हुजे, पाण मूंखे यकदमि जवाब में चयाईं त ही हिन इलाइक़े सां वास्तो रखे थो। यकीनन मूं तॾहिं सम्झो त ही सिंधी अदबी संगत जी हिकु इंसाइक्लोपीडिया आहे। ऐं ज़ाकिर हुसैन खटी हिकु नाले वारो शाइर, अदीब ऐं कहाणीकार हो ऐं असांजो जाति जो तमामु हिकु वॾो नालो हो जेको असां सभिनी खे यादि रहंदो। हुयो हिन पंहिंजी पूरी जमार अदबी सरगर्मुनि खे ॾेई छॾी। सिंध जे हर उन शहर में पहुचण जी कोशिशि कंदो हुयो जिते अदबी काज हूंदो हुयो। अबू जी सॼी ज़िंदगी जेको आहे अदबी सफ़र में रही। हुन असांखे जेको आहे सो माइट हूंदे बि पर एतिरो टाइम कोन ॾिनो जेतिरो हुन पंहिंजे जेको आहे सो अदब खे अदबी प्रोग्रामनि में, सकाफ़ती ॾियारा हुजनि, मेला मलाखड़ा, पर सॼी ज़िंदगी हुन सफ़र में गुज़ारी। कॾहिं फ़ोन कंदासीं अबू किथे, त बाबा हैदराबाद आहियां, हाणे हितां भिटाई पियो वञा।
हुते प्रोग्राम आहे। पोइ हुते पोइ जेके बि सिंध में मुख़्तलिफ़ अदीबनि जूं ऐं जेके सिंधी अदबी संगत जी शाख जूं गॾिजाणियूं थींदियूं हुयूं, उन्हनि जूं बि तारीख़ूं हुनखे यादि हूंदी हुयूं त बाबा फलाणो अदीब आहे फलाणे शहर में, हिन ॾींहं ते गॾिजाणी हिन जी औताक़ ते हूंदी आहे। ऐं जे हुन शहर में हूंदो आहे त यकीननि उन गॾिजाणी में माना फ़र्ज़ु सम्झी पइजंदो। ऐं सॼी ज़िंदगी जेको आहे हुन अदब में गुज़ारी। असां पाण अबू इहो जेको सो सवालु कंदा हुआसीं त तूं जेको सो असांजो वालिद साहिबु ईअं असांखे एतिरो टाइम नथो ॾिए या ईअं हूंदो त कॾहिं अबू राति जो देरि सां ईंदो, सुम्ही रहंदो, असां सुता पिया हूंदा हुआसीं, वरी सुबुह सवेर निकिरी वेंदो हो। त वरी ईअं असांखे काफ़ी दफ़ा जेको आहे माना घर में रहंदा गॾु हुआसीं पर मुलाक़ात बि कोन थींदी हुई, छाकाणि त हुनखे हिकिड़ो अदब सां इश्क़ु हूंदो हो, अदब सां अदबी लॾे जे माण्हुनि सां, साफ़िन सां। ऐं जेको आहे सो जाती में हुन सिंधी अदबी संगत जो बुनियादु ॿुधो, जंहिंजे थ्रू जेको आहे खोड़ जेके हुन जा शागिर्द बि थिया। ऐं हिते जे हुन शाख जे थ्रू जेको सो अबू हुते गॾिजाणियूं मखदूम बिलाल पार्क में कराईंदो हो, जेको पाण ॿुधाईंदो हो असांखे। मुंहिंजी एतिरी उमिरि न आहे पर असांखे ॿुधाईंदो हो त बाबा हे प्रोग्राम कराईंदा हुआसीं ऐं हे तनज़ीमूं हलंदियूं हुयूं जाती में ऐं सुठियूं गॾिजाणियूं थींदियूं हुयूं। ऐं ॿियो वरी हुन में ख़ुसूसन ॻाल्हि इहा हूंदी हुई त जिथे बि वेंदो, जंहिं प्रोग्राम में वेंदो, सुबुह उथंदा हुआसीं न त सॼे घर खे विहारे ॿुधाईंदो, या को किताबु मिलंदो हुउसि गिफ्ट त वरी मूंखे ॾींदो, या मुंहिंजो भाउ आहे जीएम हुनखे ॾींदो, बाबा हीउ पढ़ो। ऐं घणे खां घणो अबू जी लाइब्रेरी में जेके बि किताब फैलियल आहिनि से सभु दोस्तनि पारां गिफ्ट थियल आहिनि। ख़ुसूसन कापी जेके मिलंदियूं आहिनि से सभु उहे। ऐं माशाअल्लाह घर में जेको आहे सो लाइब्रेरी सुठी चङी ख़ासी लाइब्रेरी आहे। अबू कहाणियूं बि लिखियूं ऐं पंहिंजो कालम बि लिखिया, मुख़्तलिफ़ यादगिरियूं बि लिखंदो हो पंहिंजूं जिथे जिथे वेंदो हो। ऐं पाण सां गॾु डायरी खणंदो हो, डायरी ते माना हर ॾींहं जी जेका कारगुज़ारी थींदी हुई सा हुन ते मुकमल लिखंदो, बाबा हिन सां मिलियोसीं, हिते वियोसीं, ऐं जेके महिमान आया ऐं जिथे जिथे वेंदो वरी पाण मोटंदो घर त ईंदो, राति आराम करे वरी सुबुह वरी उहो ई साॻियो सिस्टम घर में जेकी कचेरी हलंदी आहे त बाबा जॾां वेंदो पोइ दोस्तनि जा ॿुधाईंदो त हिते वियोसीं, हिते राति रहियसि ऐं इहो प्रोग्राम हो। पर ख़ुशूसन हुनखे मज़ो इहो ईंदो जिथे बि वेंदो न अदबी लॾे जे माण्हुनि सां अदीबनि सां ई मिलंदो, या ख़ुशूसन जेका आहे सो ॻाइण वॼाइण जी महफ़िलूं हुजनि औतारनि ते, जिथे ऐं सूफ़ी अज़म तसवुफ़ जो वॾो आशिक़ु हूंदो हो, या घणो करे दरगाहनि ते रही पवंदो हो। ऐं दरगाहनि जा ॾियारा जिथे हूंदा हुआ उते बि हिकिड़ो फ़क़ीरानी ज़िंदगी सॼी गुज़ारी। पाण एज़ अ उस्ताद पोइ हुते हायर सेकेंडरी स्कूल जाती में पाण उन में बि खोड़ जेको सो शहर जा मुख़्तलिफ़ शागिर्द जेके माशाअल्लाह के डॉक्टर थिया, के इंजीनियर, के वकील, सुठनि इहदनि ते जेको आहे सो अॼु बि जाती जी ख़िदमत कनि पिया। बसि वालिद साहिबु हो असांखे ॾाढो यादि ईंदो आहे। आचर समय जो असांजे शहर जो सरमायो आहे, न फ़क़ति शहर जो सरमायो आहे पर सॼी सिंध जो सरमायो आहे। न फ़क़ति सिंध जो सरमायो आहे पर असांजे हिन पूरे मुल्क पाकिस्तान जो सरमायो आहे। उहो छाजे करे जो हिन अहिड़ो फ़न हासिलु कयो आहे जंहिंजी पज़ीराई जेको दोस्तनि हिते ॿुधायो। जाती जे भरिसां नंढड़े ॻोठ सावण निरासी में अली मोहम्मद समेजो जे घर में साईं जो जनमु थियो। जीअं पाण ॿुधाईं त ॿकरियूं चारींदे चारींदे, माल चारींदे चारींदे अदा आमद सां गॾु, पर मूंखे जेका कुझु मालूमात आहे त उन मुताबिक़ हिन जो वॾो भाउ अदा मोहम्मद उमर मला, उहो बि हिकिड़ो तमामु सुठो अलगोज़े नवाज़ आहे, तमामु बहितरीनु फ़नकार आहे। जंहिंखे चवंदा हुआ यूसुफ शाह दीननि वारो, गुमनाम आहे, तमामु हाई क्लास जो फ़नकार हो असांजी जाती जो। ऐं मुंहिंजे इल्म मुताबिक़ त साईं उनखां बि तइलीम हासिलु कई हूंदी। पोइ जीअं जीअं माण्हू अॻियां वधे थो त पोइ अरबाब खोसे जो वालिद साहिबु साईं ज़ाकिर हुसैन खट्टी अदब जी दुनिया जो हिकिड़ो वॾो नालो। साईं ज़ाकिर हुसैन खट्टी जी जेका शख़्सियत आहे उहा लफ़्ज़नि में बयानु नथी करे सघिजे। साईं ज़ाकिर हुसैन खट्टी जंहिं जॻह ते हिकु नाले वारो शाइर ऐं नाले वारो अदीब हो, त ॿी जॻह ते हू हिकु फ़र्ज़ शनास उस्ताद बि हो। ऐं साईं ज़ाकिर हुसैन खट्टी जाखोड़ी इंसान बिल्कुलु हो। मूंखे यादि आहे त साईं ज़ाकिर हुसैन खट्टी पूरी सिंध में को बि अदबी प्रोग्राम हूंदो हो त उनखे मिस न कंदो हो ऐं तमामु हिकु जाखोड़ी किरदारु इंसान हो ऐं हू बहितरीनु शख़्सियत जो मालिक हो। अॼु असां उनखे बिल्कुलु मिस करियूं था, छो हुनजो किरदारु जेको आहे सो उहो मरणो ई न आहे, उहो हमेशह ज़िंदा रहंदो ऐं असांखे बि उहो अॼु बि यादि आहे ऐं यादि रहंदो। ज़ाकिर हुसैन खट्टी सिंध जो हिकु बल्कि वॾो नालो हो। पाण
जाति में वॾे मां वॾा प्रोग्राम करायईं, अदबी सकाफ़ती ऐं साईं जो अदब में वॾो किरदारु हो। संस सिंध में दोस्तनि जो वॾो हल्को आहे। जाति में सिंधी अदबी संगत जो बुनियादु साईं ज़ाकिर हुसैन खटी विधो ऐं हक़ मौजूदु फोरम बि जाति में साईं ज़ाकिर हुसैन क़ाइमु कयो ऐं साईं ज़ाकिर हुसैन खटी जा कालम हिलाल पाकिस्तान में कचहरियूं क़ाइमु नाले सां छपबा हुआ ऐं साईं ज़ाकिर हुसैन फ़क़ीर तबियत जो माण्हू हो। उहो हर नंढे वॾे सां माना दोस्ती यारी जे लिहाज़ सां माना मिलंदो ऐं खिलंदो रहंदो हो। ज़ाकिर हुसैन खटी सिंध जे अदब लाइ काफ़ी कमु कयो। हिन जूं दरगाह जूं हज़रत मुग़लबीन जूं रीतूं ऐं रस्मूं नाले किताब जो छपियल आहे। गॾोगॾु संदसि काफ़ी मवाद अणछपियल आहे जंहिंखे छपाइण जी ज़रूरत आहे। खेसि अदबी ख़िदमतुनि ते काफ़ी सर्टिफिकेट ऐं शील्डूं मिलियल आहिनि। साईं ज़ाकिर हुसैन खटी असांजे शहर जो हिकिड़ो हलंदड़ फिरंदड़ इदारो हुयो। असांजे सिंध में सुञाणप करण वारो, असांजे शहर खे मान ॾियण वारो साईं ज़ाकिर खटी अॼु असां में मौजूदु न आहे। अॼु उनखे सालगिरह, अॼु उनजी वरसी आहे ऐं उनजो इहो पैगाम आहे त असीं सिंध खे जेको आहे सो इंतिहाई ख़ूबसूरत बनाईंदासीं। उहो हिकिड़ो तालीमदान बि हुयो, उन सां गॾु हिकिड़ो सैलानी बि हो, हिकिड़ो शाइर बि हो, कालम निगार बि हो, अख़बारूं रिसाला इन्हनि में घणो लिखंदो रहंदो हो। बल्कि उनजी हिकिड़ी वॾी ख़ूबी इहा हूंदी हुई त हर माण्हूअ सां, सिंध जे हर शख़्स सां उनजो को न को वास्तो हूंदो हो। असांजे शहर खे रूशनास कराइण में उनजो तमामु वॾो हथु हो। मूंसां ख़ासि दोस्ती रही, असीं गॾु रहियासीं काफ़ी अरसो ऐं मुंहिंजी सरपरस्ती में हुन घणो कुझु सिखियो हो। पर आउं ईअं चवंदुसि त उहो असांजो हिकिड़ो बहितरीनु दोस्त हो। अॼु असां में न आहे, पर दुआ था करियूं त अलाह ताला खेसि जन्नत में जायूं था फरमाए। खटी साहब हिकु जेतिरो सुलझणो सबाजो ऐं प्यारी शख़्सियत आहे, उन हिसाब सां साईं जे जेकॾहिं शख़्सियत ते नज़र विझंदासीं त साईं में घणा पहलू नज़र ईंदो। हिकु उस्ताद जेको सुठो उस्ताद रहियो, प्राइमरी खां वठी सेकेंडरी ताईं उन जूं ख़िदमतूं रहियूं। तंहिंखां सां गॾु वरी अदब में जेको उनजो मक़ाम आहे, अदब में जेका उनजो शख़्सियत ॾिसबी त सुठी लेखक जी हैसियत में असांजे साम्हूं उनजो सुञाणप थिए थी, जेको सॼी सिंध मंझि सिंधी अदबी संगत जे हवाले सां या अदब जे ॿियनि तनज़ीमनि जे हवाले सां साईं सरगर्म रहियो। ख़ासि तौरु मक़ामी तौरु जाति में हर 12 महीने जॾहिं असांजे मक़ामी मेलो थिए थो हज़रत शेख सलामत उर्फ़ मुग़रबी जो, त उन मेले जे मौक़े ते साईं अदबी कॉन्फ्रेंस न को ठाहे, इहो मुमकिन ई कोन हो। ऐं इन अदबी कॉन्फ्रेंस जे हवाले सां सिंध जा नालेवार अदीब हुजनि, मक़ामी शाइर अदीब हुजनि, फ़नकार हुजनि, उन्हनि सभिनी खे मेड़े हिकु ज़बरदस्त प्रोग्राम करणु, इहो साईं जी हिकिड़ी रवायत रही ऐं उहा रवायत संदसि मरण ताईं गॾु हुई। हाणे अफ़सोस इहो आहे त उहा रवायत बि असांखां वयली आहे, उहो ज़ाकिर साहिबु असांखां वियोलियो। साईं ज़ाकिर जी ॿी शख़्सियत इहा हुई त समाजी तौरु कॾहिं बि ख़ामोश कोन रहंदो। पोइ उहो कहिड़ो मसइलो हुजे, मूंखे यादि थो अचे त हिन हिकु भेरो दिलेरी सां बहादुरी सां SSP पलीलाल दल जे साम्हूं जेको शहर जे हिकु समाजी मसइले ते मौक़िफ़ रखियो, उन में शहर जा चङा भला जेके आहिनि सो उहो मैदान छॾे भॼी विया ऐं SSP जे साम्हूं पंहिंजे मौक़िफ़ ते ॿधल रहियो। अहिड़ी तरीक़े सां साईं जी जेके आहिनि केतिरा ई मिसाल ॾींदासीं त साईं समाजी तौर बि असां सां उन हर महिल गॾु हो। साईं जी जेतिरो क़दुरु अदब जो तइलक़ आहे, शाइरी जो तइलक़ आहे, तव्हां सभिनी अॻियां आहे, असांजे अॻियां आहे। साईं बुर्जुस्तो लेखक, बुर्जुस्तो शाइर बि हो। संदसि शख़्सियत जा घणा पहलू आहिनि। ऐं एतिरो ज़रूरु चवंदुसि अॼु ज़ाकिर सां वटि कोन्हे त असांखे इलाही हिकिड़े वॾी खोट महसूसु थिए पई ऐं उहा खोट शायदि केरु खाल भरे सघे। सिंध जी हिकु सुठी शख़्सियत जंहिंखे सॼी सिंध जे उन ठुल खां वठी कश्मूर खां वठी जाती ताईं साईं ज़ाकिर खटी नाले सां सुञाणंदा। अॼु ज़ाकिर असांजे में कोन्हे, अफ़सोस ई ॻाल्हि। ज़ाकिर सिंध में गाम थी रहबो, दूल्हा दरिया खान थी रहबो, दूल्हा दरिया खान थी रहबो। बेरी सब भजायो रे, बेरी सब भजायो रे, सेरा सिंध जगायो रे, सिंधी सिंध बचायो रे, सेरा सिंध जगायो रे, सिंधी सिंध बचायो रे, सेरा सिंध जगायो रे।
सैरा सिंधु जगायो रे, सैरा सिंधु जगायो रे, लाडा सिंधु जगायो रे, सिंधी सिंधु बचायो रे, सैरा सिंधु जगायो रे, सिंधी सिंधु बचायो रे। ज़ाकिर हुसैन खट्टी जंहिं तरीक़े सां बिना कंहिं हाम हरण जे पंहिंजे अदबी किरदार खे अदा कयो आहे, तंहिं तरीक़े सां हिन ख़ामोशीअ सां बीमारियुनि सां विढ़ंदे 11 अक्टूबर 2021 ते दम धणीअ हवाले कयो। हिन पंहिंजे इलाज लाइ कंहिं बि सरकारी या गैर सरकारी इदारे अॻियां दाहूं करे मदद कोन तलबी हुई। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त 1 साल गुज़रण जे बावजूदि हिन जी का बि तसनीफ़ मंज़र आम ते न अची सघी आहे। सिंध जे सक़ाफ़त खाते खे इन हवाले सां पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे त जीअं ज़ाकिर हुसैन खट्टीअ जो पोरियो सजायो थी पवे। ज़ाकिर हुसैन खट्टी असांजो उस्ताद बि रहियो, असां हुन अंग्रेजी स्कूल में पढ़िया बि हुआसीं ऐं बहितरीनु शाइर बि हो। जाती में कंहिं हद ते आउं सम्झां थो जिते बि वेंदा हुआसीं त जाती सुञाण साईं ज़ाकिर हुसैन जे नाले सां बि थींदी हुई। असांजी अकेडमी ते बि ईंदो हो, बहितरीनु शाइर बि हो, असीं हुनजी शाइरी ॻाईंदा बि हुआसीं। अॼु हुनजी वरसी आहे त मुंहिंजी दिलि चवे थी त कुझु लाइनूं जेको सो हुन नाले ते डेडिकेट कयां। हो असां जीअं जीवन गुज़ारियो त मन जे कदम पंहिंजा साबित ॾेखारियो त मन जे असां जीअं जीवन गुज़ारियो त मन जे हा मुनसफ़ जे अॻियां ऐं मौत सभ जे साम्हूं, हा मुनसफ़ जे अॻियां ऐं मौत सभ जे साम्हूं, हा मुनसफ़ जे अॻियां ऐं मौत सभ जे साम्हूं, पुकारे को ज़ालिम बिहारियो त मन जे असां जीअं जीवन गुज़ारियो त मन जे वॾो नाऊं तुंहिंजी सखा जो ॿुधोसीं, वॾो नाऊं तुंहिंजी सखा जो ॿुधोसीं, वॾो नाऊं तुंहिंजी सखा जो ॿुधोसीं, नफ़ीस ॾे बि सुहिणा निहारियो त मन जे, नफ़ीस ॾे बि सुहिणा निहारियो त मन जे कदम पंहिंजा साबित ॾेखारियो त मन जे असां जीअं जीवन गुज़ारियो त मन जे। तोखे ॻोल्हे थकी पियो